चार औरतूं जन्नत में वेंदियूं ऐं चार जहन्नुम में। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त चार औरतूं जन्नत में हूंदियूं ऐं चार जहन्नुम में। जेकी चार जन्नत में हूंदियूं उहे ही आहिनि। नंबर 1 उहा पाक दामन जेका अल्लाह ताला जा फ़र्ज़ बि अदा करे ऐं पंहिंजे मुड़ुस जी फर्मा बरदारी बि करे। नंबर 2 उहा ॿारनि वारी औरत जेका सब्र ऐं कनात सां थोरी अता ते बि मुड़ुस सां राज़ी रहे। नंबर 3 उहा हया वारी ज़ाल जो मुड़ुस परे वञे त पंहिंजी जान ऐं माल घर जी हिफ़ाज़त करे, मुड़ुस अचे त पंहिंजी ज़ुबान बंदि रखे। नंबर 4 उहा औरत जंहिंजो मुड़ुस मरी वञे ऐं नंढड़ो औलाद हुजेसि, पंहिंजो पाण खे रोके पंहिंजी औलाद जी तरतीब जी ख़ातिर तरबियत जी ख़ातिर बि शादी न करे, मतां औलाद रुली वञे। इहे चार औरतूं जन्नत में वेंदियूं ऐं चार जहन्नुम में वञण वारियूं औरतूं। नंबर 1 मुड़ुस सां गंदी ज़बान सां ॻाल्हाईंदड़ ज़ाल जो मुड़ुस ॿाहिरि वञे त पंहिंजे जान जी हिफ़ाज़त न करे, जे मुड़ुस अचे त पंहिंजी ज़बान सां उनखे ईज़ाए। नंबर 2 उहा औरत जेका मुड़ुस खे उन जी ताक़त खां वॾियूं फरमाइशूं करे। नंबर 3 उहा औरत जा धारियनि मर्दनि खां पाण न लिकाए ऐं बेपर्दा थी ॿाहिरि निकिरे। नंबर 4 उहा औरत जंहिंखे खाइण पीअण ऐं सुम्हण खां सवाइ ॿियो को बि फ़िक्र न हुजे, न निमाज़ जी रग़बत, न अल्लाह ऐं उन जे रसूल जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी जो ख़्यालु, न मुड़ुस जी फर्मा बरदारी जो ध्यानु हुजेसि। इहे चार औरतूं जहन्नुम में वेंदियूं।